नौशर अफरोज़ मां वाक़िया अपडेट कंदालू रिपोर्ट कर रहा है रिजवान अली जुमानी। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर जीडीए अॻवान गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई ऐं संदसि भाउ मसरूर अहमद जतोई जे मोरो आईन दादू में दाख़िल 5 केसनि जी ॿुधणी ETC कोर्ट जो जज न हुअण सबबि अदालत पारां मुलतवी कई वई, जिन मां 3 केसनि जी ॿुधणी 14 नवंबर ऐं 2 केसनि जी ॿुधणी 19 नवंबर ते रखी वई। कोर्ट खां ॿाहिरि मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा ख़ान जतोई चयो त मूं केतिराई भेरा चयो आहे त मुल्क में कंहिं सां बि कंहिं बि कुझु बि थी सघे थो, हिते को बि महफ़ूज़ न आहे। अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे, पोइ उहो MNA हुजे, वज़ीर हुजे, ख़ान हुजे या क़बाइली सरदार, सभु ग़ैर महफ़ूज़ आहिनि। मुर्तज़ा ख़ान जतोई वधीक चयो त मूं ते कूड़ा इल्ज़ाम लॻाया विया आहिनि। 2 सालनि खां मूंखे कॾहिं मोटरसाइकिल चोर, कॾहिं बकरी चोर त कॾहिं पुलिस सां मुक़ाबले में मुलविस ज़ाहिर कयो वियो आहे। को बि माण्हू कंहिं ते बि केस दाख़िल करे सघे थो, सियासत खे ज़ाती दुश्मनी में न बदिलाइजे। हिन चयो त मां MNA ज़ुल्फ़िकार बहण वटि सिर्फ़ु सियासी रवादारी जी बुनियाद ते वियो हुअसि। हाजी रहमतुल्लाह बहण सां असांजे वॾनि जो पुराणो तालुक़ु रहियो आहे ऐं असां पिणु समाजी लाॻापा रखण वारा माण्हू आहियूं। मुर्तज़ा ख़ान जतोई जो चवणु हो त असां ते दाख़िल थियल 2 कूड़नि केसनि जो ख़ात्मो थी चुको आहे। बाक़ी जेके केस रहियल आहिनि उहे बि कूड़ा आहिनि ऐं जल्द ख़तमु थी वेंदा।